ओडेरोलाल स्टेशन में सरकारी अघनि खां वधीक अटो विकिरो करण ते मुख़्तियारकार मटियारी तरफ़ां चकी मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। इंतिज़ामिया जे ओचिते चकास दौरान ज़ाब्तनि जी भटिकड़ी साबित थियण ते मोहम्मद सफ़र आटा चकी खे सील करे छॾियो। कार्रवाई दौरान अख़्तियारनि जो चवणु हो त सरकारी तौरु मुक़ररु कयल अघनि खां वधीक अघ वठण अवाम सां नाइंसाफ़ी आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। मुख़्तियारकार मटियारी ख़बरदार कयो त ॿियनि चकी मालिकनि खे बि सख़्ती सां हिदायत कई वई आहे त हू सरकारी रेट लिस्ट ते अमल कनि। ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ भी कानूनी कार्रवाई कई वेंदी। चकी मालिक सफ़र सां तो फ़ी किलो अटे ते मुक़ररु अघ खां वधीक रक़म वसूल करे रहियो हो, जंहिं बाबति शहरियुनि शिकायतूं पिणु कयूं हुयूं। शिकायतुनि जी बुनियाद ते इंतिज़ामिया कार्रवाई कंदे चकी सील करे छॾी। शहरियुनि कार्रवाई खे सराहींदे मुतालबो कयो आहे त मार्केट में महांगाई रोकण लाइ अहिड़ियूं कार्रवायूं जारी रखियूं वञनि त जीअं आम माण्हू खे रिलीफ मिली सघे। किलो हिते रोज़ 20 मण जो असां टे सेल आहे। असीं कणक अटो 170 रुपया पूरो कंदासीं। असांजी कणक 150 रुपया ॾींदासीं।